वेलकम बैक नाज़रीन। अवांखे अपडेट कनालू अफ़सोसनाक ख़बर है त जामशुर में लम्स अस्पताल में दाख़िल कोरोना जो वधीक हिकु मरीज़ फौत थी वियो आहे। अब्दुल कदीर कोरोना सां झेड़ींदे ज़िंदगी जी जंग हाराए पियो आहे। ज़िले जामशोर में वायरस विघे फोतुनि जो अंगु वधी 52 थी वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त फोत थियलनि जी तदफ़ीन SOPs तहत कई वेंदी। आगाह कयूं पिया जामशोर मां जिते लम्स अस्पताल में दाख़िल कोरोना जा वधीक हिकु मरीज़ फोत थी वियो आहे। अब्दुल कदीर कोरोना सां जंग झेड़ींदे फोत थी वियो आहे। अवांखे अपडेट कनालू ब्रेकिंग न्यूज़ है त जामशुर जी लम्स अस्पताल में दाख़िल कोरोना जो वधीक हिकु मरीज़ फौत थी वियो आहे। अब्दुल कदीर कोरोना सां झेड़ींदे ज़िंदगी जी जंग हाराए वेठो आहे। ज़िले जामशुर में वायरस विघे फौतुनि जो अंगु वधी 52 थी वियो आहे। फौत थियल जी तदफ़ीन SOPs तहत कई वेंदी। तफ़सील मालूम कंदासीं जामशोर मां अली मुराद चांडियो खां। अली मुराद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, लम्स अस्पताल जामशुर जे आइसोलेशन वार्ड में दाख़िल कोरोना वायरस जो वधीक हिकु मरीज़ फोत थी वियो आहे। आइसोलेशन वार्ड जे इंचार्ज डॉक्टर दीन मोहम्मद चांडियो मुताबिक़ कोरोना वायरस सां झेड़ींदे अब्दुल कदीर जेको आहे उहो फोत थी वियो आहे, जंहिंखां पोइ फोतुनि जो अंगु वधी 52 थी वियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु 16 मरीज़ जेके आहिनि इलाज हेठि आहिनि, जॾहिं त फोती अब्दुल कदीर जी तदफ़ीन जेका आहे SOP तहत कई वेंदी। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।